सभिनी चयो त साईं मींहं वसिया आहिनि मीलाद घटि थींदा पर असां नंढड़ा नातुफ़ाना हूं त बि असां वटि बि टाइम कोन्हे चवंदा त एतिरा महबूब जा मीला आहिनि गली गलीअ में महबूब जो मीलाद आहे साईं त माशा अल्लाह साईं खे अलाह वॾो सुञातो आहे फ़क़ीर तव्हां साईं जो आवाज़ ॿुधंदो त तव्हांजा थक लही पवंदा चओ सुभान अल्लाह अली आखिरी में चओ सुभान अल्लाह इन नात जो शायर भी असां वटि मौजूद आहे साईं मोहम्मद इस्माइल जमाली अल्लाह साईं इनखे तमामु नवाज़ियो आहे फ़क़ीर ॿुध जा आखिरी में चवे जमाली से जैसी जियो हुजा गया असांजा पिनी प्यारा दोस्त जाम साहब खां हाफ़िज़ कुरान साईं हाफ़िज़ गुलशेर ऐं साईं नूर नबी उहे बि अची विया आहिनि इंशाअल्लाह ताला फ़क़ीर सभिनि जा थक लही पवंदा ख़ाली झोल खणी आया हूं महबूब मदीने साईं सदके भरे हलंदासीं जी कहाँ गया नाथ खान को जो भी आए साईं वाले का बस मेहमान सना खाने दियो आसे मेहमान साईं भाई शराब अल्पा जान मेहमान साईं के किसी पे न था कलम नवाजिया महबूब मदीना साईं माशाअल्लाह सुभान अल्लाह हां करम खुशाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या पांजी हाज़िरी पूरी कयां तो बमिसरा मौला अली ने शान में बमिसरा महबूब सुभानी शान में वो बकाया बिन नाथ खानन के इंशाअल्लाह पढ़ाइंदा आयशर गुनाह है शौक माचा शर्म न करे या अली मुश्किल कुशा या अली मुश्किल कुशा आखिरी में मदीने वाले साईं वाले जो मां मौला उन्हें जो अली मौला ये आखिरी में शायर भी यही गाल करिया हुक्म कह जा
सब्र सल्लल्लाहु अलैहि या छुकराई हथ कढो भला इमरो चुके जैथो यारी सजर जी करे